सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ॾाहप जा ॾस में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। प्रोग्राम ॾाहप जा ॾस में असांजो महिमान साईं दिलशाद भुट्टो सीनियर, क़ौमी दानिश्वर, लेखक, तहक़ीक़ निगार आहे। दिलशाद भुट्टे सीनियर जे लेक्चर जो उनवान सिंध जो विरांगो ऐं कराची जी सिंध खां आलीदगी जी साज़िश, या ईअं खणी चइजे त पाकिस्तान में हज़ारे सालनि खां तारीख़ी हैसियत रखंदड़ रियासतुनि अंदरि रियासतुनि खे टोड़े नवां सूबा ठाहिण आहे। सामाईन, साईं दिलशाद भुट्टो सीनियर जो लेक्चर पेश करे रहिया आहियूं। जेके माण्हू पाकिस्तान में वधीक सूबा ठाहिण जी ॻाल्हि था कनि, उन्हनि खे इहो हुजणु खपे, इहो मालूम हुजणु खपे त पाकिस्तान जा सूबा हिन मुल्क जी का इंतिज़ामी इकाई न आहिनि, पर उहे हिकिड़ो तारीख़ी रियासतूं आहिनि। इहे सरहदूं तारीख़ी तौर जुड़ियल आहिनि ऐं तारीख़ी सरहदुनि खे विराइणु मुमकिन न हूंदो आहे, छो त जॾहिं बि तारीख़ी सरहदुनि जी तक़सीम थींदी आहे, जॾहिं बि थी आहे तारीख़ जे अंदरि, त तमामु वॾी खून रेज़ी थींदी आहे। ही जेके सूबनि जे तारीख़ी रियासत हुजण जो सवाल आहे, इहा दवा असांजी न आहे। 1940 रिज़ोल्यूशन में इहा शइ तस्लीम थियल आहे। 1940 रिज़ोल्यूशन जिन बि दोस्तनि पढ़ियो आहे या पढ़ियो हूंदो, उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त 40 रिज़ोल्यूशन में 5 पैराग्राफ आहिनि। 5 पैराग्राफ 1 1935 एक्ट खे रद्द थो करे, छो जो 1935 एक्ट में इंडिया जे फेडरेशन में इन्हनि रियासतुनि खे सूबे जी हैसियत या दर्जो ॾिनो वियो, प्रोविंसिस सॾियो वियो उन्हनि खे। 1940 रिज़ोल्यूशन आयो ई 1935 एक्ट जे ख़िलाफ़ हो ऐं उन में वाज़िह तौर इहो चयो वियो हो त ख़ुसूसन उहे इलाइक़ा जिन में मुस्लिम अक्सरियत आहे, उहे इलाइक़ा इंडियन फेडरेशन जो सूबो न आहिनि, पर उहे तारीख़ी रियासतूं आहिनि। ऐं पैराग्राफ 1 ऐं 2 में इहो वाज़िह कयो वियो हो त इन्हनि जी तारीख़ी सॉवरियन ऐं ऑटोनॉमस हैसियत बहाल कई वञे। इहो हुयो तथ्य 1940 रेज़ोल्यूशन जो
इंडियन फेडरेशन में शामिल ही इलाइक़ा तारीख़ी रियासतूं आहिनि, कंहिं फेडरेशन जो यूनिट या प्रोविंस न आहिनि। ऐं पाकिस्तान जो जेको आइन हो सो 40 रेज़ोल्यूशन जे बुनियादनि ते ठहिणो हो। पाकिस्तान ठहण खां पोइ बदकिस्मती इहा आहे त जेको पाकिस्तान जो आइन 40 रेज़ोल्यूशन जे बुनियादनि ते ठहिणो हो उहो कोन ठहियो, पर उहो 1935 एक्ट जंहिंखे 40 रेज़ोल्यूशन में रद्द कयो वियो हो उनखे पाकिस्तान जे उबूरी आइन जे तौर तस्लीम कयो वियो, जंहिंजो नतीजो इहो निकितो त उहे तारीख़ी रियासतूं जंहिंखे सॉवरियन ऐं ऑटोनॉमस हैसियत मिलणी हुई पाकिस्तान रेज़ोल्यूशन तहत, उन्हनि खे 1935 एक्ट तहत प्रोविंस जो दर्जो ॾिनो हुयो। कामिल हैदर बख़्श जो हिकिड़े आर्टिकल में पंहिंजे में लिखियो आहे, त असां तारीख़ी रियासत जी हैसियत रखंदड़ क़ौम हुयासीं, तव्हां असांजी तारीख़ी रियासत वारी हैसियत तस्लीम बि कई, उन खां पोइ तव्हां असांखे सूबे जी हैसियत ॾिनी, असां चयोसीं क़बूल आहे। अॻिते हली तव्हां असांजी सूबे वारी हैसियत बि ख़तमु करे छॾियो, तव्हां असांजी आइडेंटिफिकेशन ख़तमु करे वञूंड ठाहे असांखे वेस्ट पाकिस्तान में ज़म करे छॾियो, असां चयोसीं क़बूल आहे। असुल में ॻाल्हि इहा आहे त शुरूआत में असां हर शइ खे चयोसीं त क़बूल आहे, उनजे करे असां हिन मुल्क जे हुक्मराननि जो मथो ख़राब करे छॾियोसीं। हाणे उहे हुक्मरान चवनि था त तव्हांजे सरहदुनि खे टोड़ींदासीं, हाणे असां कॾहिं बि न चवंदासीं त इहो क़बूल आहे। जेकॾहिं असांजे तारीख़ी सरहदुनि खे टोड़ियो वियो त असां इहा शइ कॾहिं बि कोन चवंदासीं त असांखे क़बूल आहे। इन ते शदीद मुज़ाहिमत थींदी, ऐं मां चई आयो आहियां, ॿीहर बि चवां थो त जॾहिं बि तारीख़ी सरहदूं तक़सीम थींदियूं आहिनि त वॾी खूनरेज़ी थींदी आहे। हिकिड़ी शइ वाज़िह तौर सम्झी छॾियो त ही मसलो सूबनि ठाहिण जो मसलो एतिरो सादो न आहे, एतिरो सादो न आहे जेतिरो सादो मुतालबो कंदड़ क़ुवतूं सम्झनि थियूं पास कयोसि। एतिरो सादो न आहे जेतिरो हिनखे मुतालबे करण वारियूं क़ुवतूं सादो सम्झनि थियूं। जेकॾहिं काई बि क़ुवत इहो थी सम्झे पई त सिर्फ़ु असेंबली जे अंदरि बिल पास करण सां सूबा ठही वेंदा, त ईअं न आहे। पहिरियों त असेंबलीअ में बिल पास करणु इंतिहाई मुश्किल तरीन मरहलो आहे। सूबाई असेंबली में पास कराइण, वरी उनखे क़ौमी असेंबली में खणी वञणु, वरी उनखे सेनेट में खणी वञणु, वरी उते 2 भाङे 3 अक्सरियत हासिलु करणु। पर जेकॾहिं इहो मरहलो तइ बि थी वञे त सभ खां मुश्किल तरीन मरहलो इहो आहे जॾहिं सरहदुनि जी अमली तक़सीम थींदी। जॾहिं 2 सूबा हिकु सूबे खे तव्हां टोड़े 2 सूबा ठाहींदव ऐं उन्हनि जूं सरहदूं तक़सीम कंदो त इंच इंच ते झेड़ो थींदो आहे, इंच इंच ते। ऐं हिकिड़ी शइ तव्हां ज़हन में रखी छॾियो, उहा इहा आहे त जिन बि क़ुवतुनि इहो मुतालबो कयो या जेके बि क़ुवतूं इहे चवनि थियूं त मुल्तान खां बहावलपुर ताईं सराइकी सूबो ठहणु खपे, उन्हनि जी आगाहीअ लाइ, उन्हनि खे मालूमात ॾियण लाइ मां इहो ॿुधाइण थो घुरां त मुल्तान खे 1817 में राजा रंजीत सिंह पंजाब जे अंदरि शामिल कयो, ऐं जेके सरहदूं रंजीत सिंह ठाहियूं आहिनि उन्हनि ते, हालांकि उहे सरहदूं पंजाब जो
तारीख़ी हक़ न आहिनि, पर जेके सरहदूं राजा रणजीत सिंह ठाहियूं आहिनि, पंजाबी उन्हनि सरहदुनि खे या उन्हनि इलाइक़नि ते पंहिंजो तारीख़ी हक़ सम्झनि था। इन्हनि इलाइक़नि खे जॾहिं बि पंजाब खां कटण जी कोशिशि कई वई, उहा ख़तरनाक खून रेज़ी थींदी, जेका खून रेज़ी ख़ुदि पाकिस्तान जे वजूद लाइ ख़तरनाक थी सघे थी। ही मुल्क जी बका खे रिस्क ते लॻाए इहो मसइलो जेको आहे खणी, जेके बि क़ुवतूं खणंदियूं उहे मुल्क जे बका खे रिस्क ते लॻाए इहो जेका आहे सो इशू। ही तमामु गंभीर मसइलो आहे, उहो नंढड़ो मसइलो न आहे जंहिंखे नंढड़ो सम्झी बार बार जेको आहे सो मुतालबे जी शिकिल में मज़ाक सम्झी पेश कयो थो वञे पियो। उन खां पोइ मुल्तान खां पोइ ॿियो अहम शहर आहे साहिवाल। साहिवाल ते सराइकी बेल्ट वारनि जी इहा दावा आहे त इहो शहर तारीख़ी तौरु असांजो आहे। हिन महिल उन शहर में पंजाबी सेटलर्स जी आबादी जो तवाज़ुन तब्दील थियो आहे, पंजाबियुनि जे हक़ में थी वियो आहे। जॾहिं बि सरहदुनि जे तक़सीम जो सवाल आयो त इन्हनि ॿिनि शहरनि ते तमामु वॾो जहिड़ो थींदो। साहिवाल ते सराइकी बेल्ट वारा जहिड़ो कंदा ऐं मुल्तान जे इलाइक़े ते पंजाब जहिड़ो कंदो। इंतहाई ख़तरनाक क़िस्म जो जहिड़ो हूंदो जेको ख़ुदि पाकिस्तान जे लाइ हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे सघे थो। हाणे असां ॾिसूं इहो था त इन मुतालबे खे, सराइकी सूबे जे मुतालबे खे सभ खां पहिरीं पीपुल्स पार्टी पेश कयो। पीपुल्स पार्टी वाकई संजीदा हुई पंजाब खे तक़सीम करण में, या पीपुल्स पार्टी उन मां कुझु सियासी गेन हासिल करणु पई चाहे, को सियासी फ़ाइदो वठणु पई चाहे? मुंहिंजे नज़र में पंजाब खे तक़सीम करण या नए सूबे ठाहिण जे खां वधीक पीपुल्स पार्टीअ जो मफ़ाद इहो हो त सराइकी माण्हुनि खे नए सूबे जो, सराइकी सूबे जो स्लोगन ॾेई उन्हनि जूं हमदर्दियूं हासिल करण जी कोशिशि कजे। जीअं 2013 जे इलेक्शन्स में हू पंहिंजो वोट बैंक ठाहे सघनि सराइकी बेल्ट जे अंदरि। कॾहिं कॾहिं सियासी पार्टियूं अणॼाणे में फाश ग़लतियूं करे वेहनि थियूं। जॾहिं उहे किन इलाइक़नि जे तारीख़ी इम्पोर्टेंस खे न सम्झी सघंदियूं आहिनि या किन मसइलनि जे तारीख़ी इम्पोर्टेंस खे न सम्झी सघनि त सियासी तौरु फाश ग़लतियूं करे वेहंदियूं। इहो मुतालबो करण जी जेका ग़लती पीपुल्स पार्टीअ कई, उन जो नतीजो इहो निकितो त पीपुल्स पार्टी सराइकी बेल्ट में त का बि वोट बैंक ठाहे न सघी, पंजाब में पाण खे वॉश आउट करे छॾी ऐं अहिड़े नमूने सां वॉश आउट थी आहे जो मुस्तक़बिल में बि तमामु घटि चांस थो लॻे त पंजाब में उनखे का पज़ीराई मिली सघे। ॿी ग़लती MKM करे रही आहे, छो जो पीपुल्स पार्टीअ खां पोइ इन मुतालबे खे शिदत सां ॿी तंज़ीम आहे MKM जेका खणे थी पई। मुमकिन आहे MKM इन मां को सियासी फ़ाइदो हासिल करणु चाहींदी हुजे, उनजी का पंहिंजी एजेंडा हुजे, पर MKM खे हिकिड़ी शइ नज़र में ज़रूरु रखणु खपे, ईअं न थिए त उनखे बि पीपुल्स पार्टीअ वांगुरु का ॻरी सज़ा मिली वञे तारीख़ जे अंदरि। हमेशह सियासी पार्टियुनि खे मुतालबा करण खां अॻु में इहो बि सोचणु खपे त उनजा नेगेटिव असर बि निकिरी सघनि था पिया। हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त सिंध जो माण्हू नवनि सूबनि जे मुतालबे मां कंहिं बि माना में मुतमिन कोन्हे। सिंध जो माण्हू नवनि पाकिस्तान अंदरि नवां सूबा ठाहिण वारे मुतालबे जी शदीद तरीन मुखालफ़त थो करे ऐं उहो इन मुतालबे खे सिंध जे ख़िलाफ़ साज़िश थो सम्झे। छो? इन जे करे छो त
आइन जे अंदरि, पाकिस्तान जे आइन जे अंदरि 1973 जो जेको कॉन्स्टिट्यूशन आहे उन जे अंदरि नवां सूबा ठाहिण जो तरीक़ेकार त ॾिनल आहे, वज़े थियल आहे, पर 73 खां वठी 2013 ताईं इन समूरे अरसे में आइन जी इन शिक खे अमली तरह लागू करण जी कंहिंखे बि ज़रूरत नथी जो को सूबा ठाहिण लाइ आइन जी इन शिक खे अमली शिकल ॾेई सघे। सिंधियो माण्हू इहो थो सम्झे त हज़ारा या सराइकी सूबे जो मुतालबो उन जो पस मंज़र इहो आहे उन मुतालबे जो त कुझु कुवतूं अमली तरह इन शिक खे लागू करण थियूं चाहिनि पियूं ऐं पोइ उनखे बुनियाद बणाए अॻिते हली सिंध जे तक़सीम जो मुतालबो कंदियूं। ऑफिशियली MQM इहो थी चवे त असां हज़ारा सूबे ऐं सराइकी सूबे जी हिमायत कयूं था, पर सिंध जे तक़सीम जा हामी न आहियूं। सवाल इहो न आहे त MQM सिंध जे तक़सीम जी हिमायत करे थी या मुखालफ़त करे थी। सवाल इहो आहे त कराचीअ जे उर्दू स्पीकिंग आबादीअ में अहिड़ियूं तंज़ीमूं मौजूदु आहिनि जेके मुहाजिर सूबे जो मुतालबो कनि थियूं, मुहाजिर सूबे जा नक्शा बि ठाहिनि थियूं, मुहाजिर सूबे जी खुलेआम चैकिंग बि कनि थियूं, सिंध खे तक़सीम करण जा मुतालबा बि कनि थियूं। जॾहिं MQM पंजाब ऐं पख्तूनख्वा खे तक़सीम करे सराइकी ऐं हज़ारा सूबा ठाहिण जी हिमायत कंदी त कहिड़नि बुनियादनि ते सिंध जे तक़सीम जी मुखालफ़त करण जो उन वटि कोई इख़लाक़ी जवाज़ रहंदो? यकीनन इहो अमल उन्हनि कुवतुनि खे हथी ॾींदो जेके कुवतूं सिंध खे तक़सीम करे मुहाजिर चाहिनि थियूं पियूं। उनजे करे मुंहिंजी MQM जे क़यादत खे इहा मुख़लिसाना गुज़ारिश आहे त महिरबानी करे अहिड़ा मुतालबा न कयो जंहिंसां सिंध जे माण्हुनि जी दिलि आज़ारी थिए। छो त अहिड़ा मुतालबा करण सां सिंध जे मुस्तक़िल रहवासुनि में नफ़रत वधी सघे थी पई, जेका नफ़रत न उर्दू आबादीअ लाइ बहितर आहे न जेको आहे सो सिंधी माण्हुनि जे लाइ बहितर आहे। उन करे जेतिरो सिंधी माण्हुनि जे दिलि आज़ारीअ खां पासो कजे, जेतिरो अहिड़नि ख़तरनाक मुतालबनि खां पासो कजे, ओतिरो वधीक बहितर आहे उन्हनि सियासी पार्टियुनि जे हक़ में जेके तारीख़ी अमल खे न सम्झे अहिड़ियूं फ़ाश ग़लतियूं कनि था। बस पाकिस्तान अंदरि वधीक सूबा ठाहिण जी ॻाल्हि थियूं कनि या जेके कुवतूं मुहाजिर सूबे जा नारा हणी सिंध जे तक़सीम जो मुतालबो थियूं कनि, उन्हनि कुवतनि खे कुझु तारीख़ी कड़ियूं सचायूं मां ॿुधाइण थो चाहियां। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त कराचीअ जो केस, कराची सूबे जी ॻाल्हि करण या कराचीअ खे सिंध खां कटण जी ॻाल्हि करण वारनि खे इहो सम्झी छॾणु खपे त कराचीअ जो केस बहालपुर ऐं हज़ारा खां मुख़्तलिफ़ आहे। हज़ारा ऐं बहालपुर खां कराचीअ जो केस इन माना में मुख़्तलिफ़ आहे छो जो हज़ारा पख्तूनख्वा जो तारीख़ी इलाइक़ो न आहे, तारीख़ी तौर पख्तूनख्वा जो हिसो न आहे। बहावलपुर तारीख़ी तौर पंजाब जो हिसो न आहे, जॾहिं त कराची हज़ारनि सालनि खां तारीख़ी तरह सिंध जो अणटुट अंग आहे। कराचीअ जी सॼी तारीख़ सिंध सां सलाड़ियल रही आहे, जॾहिं त हज़ारा ऐं बहावलपुर जी तारीख़ पख्तूनख्वा ऐं पंजाब सां सलाड़ियल न रही आहे। जॾहिं हिंदुस्तान जो विरहाङो पियो थिए उन वक़्तु अंग्रेज़नि इहो डिसीशन ॾिनो हो त हिंदुस्तान में शामिल जेके रियासतूं आहिनि उहे ख़ुदि मुख़्तियार आहिनि त जेकॾहिं आज़ादु रहणु चाहिनि तॾहिं
उहे ख़ुदि मुख़्तियार रही सघनि थियूं, पर जेकॾहिं उहे हिंदुस्तान या पाकिस्तान मां कंहिं बि हिकु मुल्क खे जॉइन करणु चाहिनि, उन में शामिलु थियणु चाहिनि त शामिलु थी सघनि थियूं। इहो फ़ैसिलो रियासतूं पाण असां न कंदासीं। उन वक़्त में बहावलपुर जे रियासत जे नवाब सादिक मोहम्मद खान पंजो, नवाब सादिक मोहम्मद खान पंजे इहो फ़ैसिलो कयो त असां पाकिस्तान खे जॉइन कंदासीं। ठीकु आहे। 1947 में हिकु मुआहिदे तहत बहावलपुर रियासत पाकिस्तान में शामिल थी, पर उन जी जेका ख़ुदि मुख़्तियार रियासत वारी हैसियत हुई, पाकिस्तान में शामिल हुअण जे बावजूद बि उहा बरक़रार रखी वई ऐं समूरा अख़्तियार बहावलपुर जे नवाब वटि हुया। उणिवीह सौ 52 में ही 1951 ऐं 52 मलक गुलाम मोहम्मद जो दौर आहे, गवर्नर जनरल। 1951 ऐं 52 में इहो फ़ैसिलो थियो त बहावलपुर खे सूबे जो दर्जो ॾिनो वञे। 52 में बहावलपुर जे अंदरि सूबाई इलेक्शन्स करायूं वयूं, सूबाई असेंबली वजूद में आई, बहावलपुर खे सूबे जो दर्जो ॾिनो वियो। 52 में चूंडजी ईंदड़ सूबाई असेंबली 1955 ताईं मुसलसल कम बि कयो। 1955 में इहा असेंबली उन वक़्तु डिज़ॉल्व थी जॾहिं पाकिस्तान में शामिल समूरनि सूबनि खे डिज़ॉल्व करे वन यूनिट ठाहियो वियो। उन वक़्तु जॾहिं ॿिया समूरा सूबा वन यूनिट में ज़म कया विया, उन वक़्तु बहावलपुर जो सूबो बि वेस्ट पाकिस्तान में ज़म थियो। वेस्ट पाकिस्तान में ज़म थियण खां पोइ बहावलपुर खे वेस्ट पाकिस्तान जे डिवीज़न जो दर्जो ॾिनो वियो। 1970 में जॾहिं वन यूनिट टुटो, त इहा एक्सपेक्टेड ॻाल्हि हुई, बहावलपुर जे माण्हुनि खे इहा पक हुई त असां हिकिड़े सूबे जी हैसियत सां वन यूनिट में शामिल थिया आहियूं। उन करे वन यूनिट टुटण खां पोइ जीअं ॿिया सूबा बहाल थींदा थिया, बहावलपुर जे सूबे खे बि बहाल, पर गैर मुतवक़्क़ा तौर ते बहावलपुर जे सूबे खे बहाल करण जे बजाय बहावलपुर खे पंजाब में ज़म करे उनखे पंजाब जे डिवीज़न जो दर्जो ॾिनो वियो, जेका शइ बिल्कुलु गैर इख़लाक़ी ऐं गैर आईनी हुई। बहावलपुर जे माण्हू उन वक़्तु बि एहतिजाज कयो ऐं बहावलपुर जा माण्हू अॼु बि एहतिजाज कनि था। जेकॾहिं बहावलपुर जा माण्हू बहावलपुर जी सूबाई हैसियत बहाल करण जो मुतालबो था कनि त उहे पंहिंजे मुतालबे में जस्टिफाइड आहिनि। छो बहावलपुर खे पंजाब जे डिवीजन जो दर्जो ॾियणु या बहावलपुर खे पंजाब में शामिल करण जे पस मंज़र में पंजाब जा पंहिंजा मुफ़ाद हुया। पहिरियों मुफ़ाद त इहो हो त सूबे जी हैसियत सां ऐं रियासत जी हैसियत सां नेशनल फाइनेंस NFC अवार्ड जंहिंखे चवंदा आहिनि, नेशनल फाइनेंस अवार्ड में बहावलपुर रियासत खे हिकिड़ो मख़सूस शेयर मिलंदो। पंजाब में ज़म थियण खां पोइ उहो शेयर पंजाब गवर्नमेंट ॾे मुंतक़िल थी, इहो पहिरियों मुफ़ाद हो। उन खां पोइ नौकिरीअ में जेका बि कोटा मुक़ररु थी, उन में बहावलपुर जो जेको हिसो उहो पंजाब ॾे हलियो वियो। उन खां पोइ ज़रई ज़मीनूं ॿिया बि घणा ई मुफ़ाद हुया एग्रीकल्चर लैंड। इन जे करे बहावलपुर रियासत खे हुननि पंजाब जे अंदरि शामिल कयो, जॾहिं त तारीख़ी तौर बहावलपुर हिकिड़ी अंग्रेज़नि जे दौर, छा बल्कि मुग़लनि जे दौर खां वठी हिकिड़ी ख़ुदि मुख़्तियार रियासत रही आहे। उन जो पंजाब सां कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ु कोन्हे। कॾहिं रणजीत सिंह बि उनखे जेका पंजाब जे इलाइक़नि में शामिल न कयो हो। उहा उन वक़्तु बि ख़ुदि मुख़्तियार रियासत हुई, पर उनजी रियासती ऐं सूबाई हैसियत खे ख़तमु करे ज़बरदस्ती उनखे पंजाब में ज़म कयो हुयो, जेको पंजाब जो कंहिं बि माना में तारीख़ी
इलाइक़ो आहे ई कोन, उनजी पंहिंजी अलॻि हिकिड़ी तारीख़ आहे बहावलपुर वारनि जी। उन खां पोइ चऊं था हज़ारा इलाइक़े ते। हज़ारा जो जेको इलाइक़ो आहे इहो इलाइक़ो ख़ैबर पख्तूनख्वा जो जेको मौजूदा सूबो आहे इन जो तारीख़ी हिसो कोन्हे। हज़ारा जे इलाइक़े जी जेका तारीख़ आहे उहा हज़ारनि सालनि ताईं फैलियल आहे। सभ खां पहिरीं हज़ारा इलाइक़े जो ज़िक्र असांखे महाभारत में थो मिले। महाभारत में इहो इलाइक़ो कश्मीर जे अंडर कंट्रोल हो। महाभारत खां पोइ हुन जो ज़िक्र असांखे मिले थो राजा जयपाल वटि। राजा जयपाल लाहौर जो राजा हो ऐं उन जूं सरहदूं पेशावर ताईं हुयूं। हज़ारा जो इलाइक़ो राजा जयपाल जे अंडर कंट्रोल हो। राजा जयपाल खे महमूद गज़नवी शिकस्त ॾिनी। जयपाल जी शिकस्त खां पोइ इहो इलाइक़ो गज़नवी ऐं गोरिन जे कंट्रोल में हलियो हुयो। गोरिन खां पोइ इते असांखे तुर्क हुकूमत नज़र थी अचे हिकु तवील अरसे जे लाइ। हज़ारा इलाइक़े तुर्क हुकूमत खां पोइ इते दुरानी डायनेस्टीअ जी हुकूमत नज़र थी अचे। दुरानीअ खां पोइ रणजीत सिंह जंहिं 1818 में इन इलाइक़े ते कब्ज़ो कयो अचे, उनखे पंजाब में शामिल कयो ऐं तख़्त लाहौर जे ताबे रखियो। जॾहिं अंग्रेज़ पंजाब में आयो उन वक़्तु बि हज़ारा जो इलाइक़ो पंजाब में शामिल हो। अंग्रेज़नि सिर्फ़ एतिरी तब्दीली कई जो उनखे हज़ारा डिस्ट्रिक्ट बणाए पंजाब जे अंदरि ई रखियो। हाणे इहो जेको इलाइक़ो आहे जंहिंखे अंग्रेज़नि हींअर हज़ारा डिवीजन थो सॾिजे, उहो इन में बटग्राम, हरीपुर, एबटाबाद, मानसरा, कोहिस्तान जा डिस्ट्रिक्ट अची था। हरीपुर, एबटाबाद, मानसरा जे इलाइक़नि में भारी अक्सरियत हज़ारा जी आहे जेके हिंद को ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। इहे इलाइक़ा तारीख़ी तौरु उन्हनि जा इलाइक़ा आहिनि। हज़ारनि सालनि खां महाभारत जे दौर खां वठी हज़ारनि सालनि खां वठी इहे जेको आहे सो हिते आबाद आहिनि। 1901 में जॾहिं अंग्रेज़नि NWFP प्रॉमिस ठाहियो उन वक़्तु अफ़गानिस्तान खां पख्तून इलाइक़ा वरिता ऐं पंजाब खां हज़ारा इलाइक़ा वठी NWFP प्रॉमिस क्रिएट कयो वियो जंहिंखे सूबो सरहद चवंदा हुआ। हाणे हुनखे ख़ैबर पख्तूनख्वा जो नालो ॾिनो अथऊं। त ही जेको मौजूदा स्टेटस आहे हज़ारा जो उहो 1901 में जुड़ियो आहे। तारीख़ी तौरु हुनजी का बि एफिलिएशन कोन्हे पख्तून इलाइक़नि सां। उहो जेकॾहिं पंहिंजी अलॻि एफिलिएशन घुरे थो पियो त उहो हिकिड़े लिहाज़ खां हज़ारा जो तारीख़ी हक़ बि चई सघिजे थो पियो। पर जेसि ताईं कराचीअ जो तालुक़ु आहे त कराची को ॿाहिरां आयल इलाइक़ो कोन्हे सिंध में। कराची जी का अलॻि तारीख़ कोन्हे। कराची हज़ारनि सालनि खां वठी सिंध जो अटूट अंग रहियो आहे। सिंध जे तारीख़ सां ॻंढियल रहियो आहे। हज़ारा या बहावलपुर वांगुरु ॿिए हंधों हड़प करे शामिल न कयो वियो आहे। कराची ईअं त हज़ारनि सालनि खां सिंध जो हिसो रहियो आहे, पर कराची बंदर जी तारीख़ शुरू थी थिए पई मोड़े मीर भर। ठीकु आहे। ऐं मोड़ो मीर बहार सिंध जो उहो किरदारु आहे जंहिंखे लतीफ़ ॻायो आहे। ऐं कराचीअ खे मोड़े जो शहर इन करे सॾींदा आहिनि छो त कराचीअ खे बंदर मोड़े ॾिनो। इन खां अॻु में हिते जिते कराचीअ जो बंदर आहे हिते कोलाचीअ जो कुन सदबो हो जंहिंमें हिकिड़ो वॾो मांगर मश हूंदो हो, जंहिं लाइ डॉक्टर नबी बख्श बलोच जी राय इहा आहे
त वेल मछी जेको नसुल हो ऐं उहा वेल मछी एॾी ताक़तवर ऐं वॾी हुई जो वॾा वॾा ॿेड़ा जेका उथलाए विझंदी, माण्हू गिड़काए छॾींदी। उनजे करे इते माहीगीर, मछीमार बि कोन ईंदा, माहीगीरनि जा ॿेड़ा बि न ईंदा हिन इलाइक़े में, ऐं वापारी ॿेड़ा बि न ईंदा हिन बंदर ते। जॾहिं मोड़े मागरमछ खे मारियो, उन खां पोइ माहीगीरनि जा ॿेड़ा बि हिते अचणु शुरू थिया ऐं वापारी ॿेड़ा बि अचणु शुरू थिया। कराची जो बंदर एक्टिव थियो, जेको अनएक्टिव थियो। ठीकु आहे, हाणे हिन में किरदारु त मोड़े जो आहे, पर हिन जे पस मंज़र में जेका शख़्सियत आहे उहा आहे दिलू राय जी, छो जो दिलू राय जो दौर हो। सिंधी तारीख़ आहे, हुन करे ते थोरो मां वज़ाहत सां ॻाल्हायां थो। दिलू राय लाइ तारीख़ ताहिरी इहो थी लिखे त दिलू राय हिकिड़ो इंतिहाई ज़ालिम, अयाश, ज़ानी ऐं बदकार हुक्मरान बादशाह। डॉक्टर नबी बख्श बलोच जे सिंध जे लोक अदब ते तमामु वॾी तहक़ीक़ कई आहे। उन जॾहिं सिंध जी लोक शाइरीअ खे सहेड़ियो, सिंध जे लोकदास, छो जो मोड़ियो ऐं दिलू राय जो जेको किस्सो आहे इहो सिंध जे तारीख़ी दास्ताननि सां तालुक़ थो रखे, सिंध जे तारीख़ सां तालुक़ थो रखे। जॾहिं सिंध जे तारीख़ी दास्ताननि खे हुन सहेड़ियो, लोक दास्ताननि खे, ऐं सिंध जे लोक शाइरीअ खे सहेड़ियो, त डॉक्टर नबी बख्श बलोच जे साम्हूं नवां पहलू आया सिंध जी तारीख़ जा। डॉक्टर साहब लिखे थो त सिंध जे मौरखनि तारीख़ ताहिरी जे चवण ते दिलू राय जहिड़े बादशाह खे बदकार, ज़ानी ऐं हिकिड़ो अयाश हुक्मरान करे पेश कयो, जॾहिं त सिंध जे लोक शाइरनि दिलू राय खे दाना बादशाह करे पेश कयो। दिलू राय सिंध जो दाना बादशाह हो, जंहिं पंहिंजे दौर में सिंध खे इक़्तिसादी तरक़ी ॾियारी, जंहिं पंहिंजे दौर में कराची जे बंदर खे एक्टिव करण में मोड़े जी मदद कई। छो जो मागरमछ सां झेड़ो त मोड़े कयो, समुंड में लही मागरमछ खे मारियो मोड़े हो, पर मागरमछ खे मारण लाइ जेके औज़ार ठहिया ऐं जेके पिंजरा ठहिया, जिन पिंजरनि में वेही मोड़ियो हेठि लथो ऐं जेके औज़ार खणी मोड़ियो हेठि लथो, उहे सभु औज़ार ऐं पिंजरा दिलू राय ठाराए ॾिना हिनखे। सिंध जे बादशाह दिलू राय ठाराए ॾिना। इन मां इहो वाज़े थो थिए त इन बंदर खे एक्टिव कराइण में दिलू राय जी मनसूबाबंदी शामिल हुई ऐं उन मनसूबाबंदीअ तहत मोड़े जेको आहे सो इहा जंग कई। माना दिलू राय उहो दाना बादशाह जे सिंध जी इक़्तिसादी तरक़ीअ लाइ सिंध जे हिकिड़े बहितरीन बंदर खे रिकवर कयो। त मगरमछ जे मरण खां पोइ जेके इम्पैक्ट पिया कराचीअ ते, उहे इहे पिया त माहीगीरनि जा ॿेड़ा बि अचणु शुरू थिया, हुते मछियूं मारणु शुरू थियूं। उन खां पोइ वापारी ॿेड़ा बि हिन बंदर ते अचणु शुरू थिया। इन खां अॻु में जेके बि माहीगीर जा मीर बर हूंदा हुआ, उहे कराची जे इलाइक़े में न रहंदा, छो जो हिते शिकारी न करे सघंदा, उहे हब जे तरफ़ रहंदा ऐं मोड़े जी फैमिली उन जा ॿाहिरि त मागरमछ सां विढ़ंदे मारिजी विया, पर उन्हनि जा ॿार, उन्हनि जूं ज़ालूं, हिननि जा पंहिंजा ॿार, इहा सॼी फैमिली हिननि जी जेका आहे सो रहंदी हुई सोन मियाणीअ में। मोड़े सभ खां पहिरियों कराचीअ खे आबाद कयो, पंहिंजो सॼो ख़ानदान लॾाए हिते अची कराचीअ में वेठो ऐं कराची जे बंदर खे हिन जेको आहे सो माहीगीरीअ जो बुनियादी ॿुधो मोड़े। हाणे कराचीअ जे बंदर जी जेका अहमियत आहे, उहा इहा आहे। अच्छा, हिकिड़ी शइ मां तव्हांखे वाज़िह कंदो हलां त राजा दिलू राय जो दौर जेको आहे उहो डॉक्टर नबी बख्श बलोच ॾेखारे थो सूमरनि जो दौर आहे। माना ही रिकवर थियो आहे
तव्हांजो लॻभॻि 1000 साल अॻु में सूमरनि जे दौर में कराची जो बंदर राजा दिलूराय जे हिकमत अमली ऐं मोड़े जे बहादुरीअ जे सबबु सूमरनि खां पोइ कलवड़नि जे दौर ताईं सूमरनि खां वठी कलवड़नि जे दौर ताईं कराचीअ जे बंदर एतिरी तरक़ी कई एतिरी घणी इक़्तिसादी अहमियत हासिल करे वियो जो जॾहिं बलोचन ऐं कलवड़नि जे विच में जंग लॻी जंहिं जंग में खान ऑफ किलात महराब खान क़तल थी वियो त खान ऑफ किलात जे भाइटे समंदर खान महराब खान हाणे खान ऑफ किलात हो महराब खान जे क़तल जे खूने बहा में वो क़तल माफ़ करण लाइ महराब खान जो क़तल माफ़ करण लाइ खूने बहा में कलवड़नि खां कराची जो बंदर घुरियो हो इहा कराची जे बंदर जी इक़्तिसादी अहमियत हुई त उन खूने बहा में ॿियो कुझु बि न घुरियो इहो चो त असांखे कराची जो बंदर जो ही 1697 जो किस्सो आहे ठीकु आहे कलवड़ मियां यार मोहम्मद जो दौर हो उहो कलवड़नि खे कराचीअ जो बंदर इन करे ॾियणो पियो खान ऑफ कलात खे छाकाणि जो उन जंग में मियां यार मोहम्मद जा 2 पुट मियां मोहम्मद दाऊद ऐं मियां नूर मोहम्मद गिरफ़्तार थी विया बलोचन जे हथ ऐं उन्हनि इहो चयो त जेकॾहिं तव्हां खूने बहा में कराची जो बंदर न ॾींदव त असां तव्हांजे 2 छोकिरनि खे क़तल करे छॾींदासीं उन करे पंहिंजे पुटनि खे बचाइण लाइ मियां यार मोहम्मद इहो बंदर जेको आहे सो खान ऑफ कलात जे हवाले कयो हाणे हिते मां कुझु शयूं मियां नूर मोहम्मद जे हवाले सां ॻाल्हाईंदुमि छो जो इहे तमामु गहरो तालुक़ु थियो रखनि पियूं सिंध जे मौजूदा हालतुनि सां इहो जेको तव्हांजो सूबनि जा मुतालबा जेके अॼुकल्ह थियनि था न इन्हनि शयुनि सां इन दौर जो काफ़ी गहरो लाॻापो ख़ासि तौर ते मियां नूर मोहम्मद जे दौर जो मियां नूर मोहम्मद कलोड़ो सिंध जो हिकिड़ो इंतिहाई कमज़ोर तरीन हुक्मरान इन सदाईं सिंध खे नुक़सान ॾिना सभ खां पहिरियों त इहो नुक़सान ॾिनई त अचण सां कराची विञाई इन सिरो सदको निकिरी वई कराची उन खां पोइ जॾहिं पाण हुकुमरान थियो त बहालपुर जो इलाइक़ो विञाई इहो सराइकी बेल्ट सिंध जो बहालपुर सिंध जो हिसो बहालपुर विञाई ऐं मियां नूर मोहम्मद या त इंतिहाई कमज़ोर हो या इंतिहाई नाअहल हो वेहण जी का सलाहियत ई कोन हुअसि छो त जॾहिं बहालपुर ते दाऊद पुटनि कब्ज़ो कयो ऐं बहालपुर रियासत जा बुनियाद हुआ उन वक़्तु पंहिंजे सरहदुनि जे तहफ़ुज़ लाइ मुज़ाहिमत करण जे बजाए पंहिंजे सरहदुनि खे बचाइण जे बजाए मियां नूर मोहम्मद जेका वसियत लिखी जंहिं वसियत जो नालो आहे उहा शपिया सिंधियत बि बोर्ड जे तरफ़ां जेका मियां नूर मोहम्मद वसियत लिखी उनजो नालो आहे मंशूरुल वसियत व दस्तूरुल हुकूमत उन में पंहिंजे पोयनि खे इहा वसियत कयईं त दाऊद पुट तव्हांजा मिट आहिनि बहालपुर ते दाऊद पुटनि सां न विढ़जे बहालपुर जो इलाइक़ो उन्हनि खे ॾेई छॾियो उन खां पोइ जॾहिं नादर शाह सिंध ते हमिलो कयो त नादर शाह जे चवण ते मियां नूर मोहम्मद सिबीअ जो इलाइक़ो खान ऑफ कलात खे ॾेई छॾियो मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध ते जॾहिं बि कमज़ोर हुक्मरान मुसलत थींदा आहिनि त सिंध पंहिंजो सरहदूं विञाईंदी आहे छो जो उहे नाअहल माण्हू सिंध जे सरहदुनि जे तहफ़ुज़ करण जी सलाहियत न रखंदा आहिनि मियां नूर मोहम्मद जे दौर में सिंध पंहिंजो सरहदूं विञाई कराची विञाई सिबी विञाई बहालपुर विञाई सराइकी बेल्ट जा काफ़ी इलाइक़ा विञाया ऐं जॾहिं
सिंध कराची जे भितनि ते मुहाजर सूबे जी चैकिंग थी, जॾहिं सिंध जे अंदरि मुहाजर सूबे जा नारा लॻा, उन वक़्तु बि सिंध ते नाअहल ऐं कमज़ोर हुक्मरान मुसलत हुआ। ऐं अॼु बि जेकॾहिं सिंधी माण्हुनि खे इहो ख़ौफ़ आहे सरहदुनि विञाइण जो, जेकॾहिं ख़ौफ़ आहे, इहो बि इन जे करे आहे, सिंध जे तक़सीम थियण जो जेकॾहिं ख़ौफ़ आहे, उहो बि इन जे करे आहे छो अॼु उहे नाअहले हुक्मरान सिंध जे मथां मुसलत लॻा वेठा आहिनि। इहो सिंध जो अलमियो आहे त सिंध में जॾहिं बि कमज़ोर ऐं नाअहल हुक्मरान आया आहिनि, सिंध पंहिंजो सरहदूं विञायूं, ऐं सिंध में जॾहिं बि बहादुर ऐं ताक़तवर हुक्मरान आया आहिनि, सिंध पंहिंजो सरहदूं हासिलु कयूं आहिनि। मियां नूर मोहम्मद कुराची जूं उहे सरहदूं जेके ख़ान अफ़क़लात खे ॾियारियूं आहिनि, मियां ग़ुलाम शाह कलोड़ो जेको सिंध जो बहादुर ऐं निडर हुक्मरान हो, उन बहादुर हुक्मरान कराची 1757 में ख़ान अफ़क़लात खां वापसि वरिती। जो बहादुर हुक्मरान पंहिंजो विञायल सरहदूं वापसि वठंदा आहिनि ऐं कमज़ोर हुक्मरान पंहिंजूं सरहदूं विञाईंदा आहिनि। इहो जेका आहे सो सिंध जे तारीख़ जो अलमियो आहे। कुझु सुवाल पैदा थियनि था। फॉर एग्ज़ाम्पल, उहे क़ुवतूं जेके कराचीअ खे सिंध खां अलॻि करण जूं हामी आहिनि, या उहे क़ुवतूं जेके मुहाजर सूबे जी जो मुतालबो थियूं कनि, उन्हनि क़ुवतुनि जा कुझु दलील आहिनि। उन्हनि सही नमूने सां सिंध जी तारीख़ पढ़ी कोन्हे, उन जे करे बेजाए अजाए दलील ॾींदियूं आहिनि। मां ज़रूरी इहो थो सम्झां त उन्हनि दलीलनि जे हवाले सां ज़रूरी वज़ाहतूं कजनि। उन्हनि जो चवणु इहो आहे त सिंध तमामु वसी हुई, बहावलपुर बि सिंध जो हिसो हुई, बहावलपुर अलॻि रियासत ठही वई, बहावलपुर बि सिंध खां अलॻि थी वई। जेकॾहिं कराची सिंध खां अलॻि थी वई त छा थी पियो? सिंध त पंहिंजूं सरहदूं छॾींदी आई आहे, बहावलपुर बि छॾे न, कराची बि छॾे सघे थी। हिकिड़ी ॻाल्हि मां उन्हनि दोस्तनि खे जेके इहे ॻाल्हियूं कनि था, अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़हननि में रखनि था, मां उन्हनि दोस्तनि खे ख़ासि तौर ते इहो सम्झाइण थो चाहियां त बहावलपुर जो जेको इलाइक़ो आहे, या सराइकी बेल्ट जो जेको इलाइक़ो आहे, जेको सिंध सां तारीख़ी तौरु शामिल हुयो ऐं सिंध जो हिसो हुयो, इन इलाइक़े में जेके माण्हू आबाद आहिनि, इहे ई माण्हू हज़ारनि सालनि खां वठी हिते आबाद आहिनि, माइग्रेट करे किथां ॿाहिरां न आहिनि आया। जॾहिं इहे इलाइक़ा सिंध में हुआ, उन वक़्तु बि इहे ई माण्हू हुआ। जॾहिं महाभारत जो दौर हो, उन वक़्तु बि इहे ई माण्हू आबाद हुआ हिते, जेके अॼु आहिनि उन जा नसुल। त इहे नसुल, इहे माण्हू महाभारत जे दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं इन्हनि इलाइक़नि में आबाद आहिनि, ऐं इन्हनि इलाइक़नि सां उन्हनि माण्हुनि जा हज़ारनि सालनि जा तारीख़ी रिश्ता आहिनि। इहे माण्हू जेके बहावलपुर में या सराइकी बेल्ट में रहनि था, इहे माण्हू हज़ारनि सालनि खां तारीख़ी तौरु इन इलाइक़े जा, इन धरतीअ जा वारिस आहिनि। ऐं धरतीअ जे उन्हनि वारसनि खे जेके हज़ारनि सालनि जा रिश्ता था रखनि पंहिंजे धरतीअ सां, उन्हनि खे इहो हक़ आहे त उहे बहावलपुर रियासत जे शिकिल में रहनि, उहे सिंध सां गॾिजी रहनि, उहे पंजाब सां गॾिजी रहनि, उहे पंजाब खां अलॻि थी रहनि, कहिड़ी बि शिकिल में रहनि, उहा उन्हनि जी धरती आहे, उन्हनि खे फ़ैसिले करण जो अख़्तियार आहे। अहिड़े नमूने सां हज़ारा इलाइक़े जे माण्हुनि जी बि महाभारत खां वठी तारीख़ थी मिले। उहे हज़ारनि सालनि खां वठी पंहिंजी इन धरतीअ जा मालिक ऐं वारिस आहिनि, जिन इलाइक़नि में उहे आबाद आहिनि। उन्हनि खे इहो अख़्तियार आहे त पंहिंजनि इन इलाइक़नि खे अलॻि कनि, अलॻि सूबो ठाहिनि, अलॻि रियासत ठाहिनि, ऐं पख्तूनख्वा सां रहनि या न रहनि, इहो उन्हनि जो तारीख़ आहे। पर कराची में रहंदड़ आबादीअ खे इहो तारीख़ी हक़ कोन्हे त उहा इहो फ़ैसिलो करे त सिंध सां रहंदी या अलॻि रहंदी, छो जो उनजो सिंध सां को बि अहिड़ो तारीख़ी रिश्तो कोन्हे। जेकॾहिं हू सिंध खां अलॻि थियण जी दावा था कनि त बहावलपुर ऐं हज़ारा जेतिरी तारीख़ खणी अचनि, उन खां पोइ इहा दावा कनि। न हू हज़ारनि सालनि खां
हिन धरतीअ जे अंदरि का तारीख़ रखनि था न हज़ारनि सालनि खां हिन धरतीअ जा मालिक जा वारिस आहिनि। हज़ारनि सालनि जी तारीख़ बि असां था रखूं, हज़ारनि सालनि खां हिन धरतीअ जा मालिक ऐं वारिस बि असां आहियूं। उन करे तारीख़ी तौरु फ़ैसिले करण जो बि अख़्तियार असां वटि आहे, माइग्रेटेड आबादीअ वटि कोन्हे। ॿियो जेको कराचीअ जे अलहदगीअ जूं जेके हामी क़ुवतूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ॿियो दलील बि आहे। उहो दलील इहो आहे त कराची केतिरा ई दफ़ा सिंध खां अलॻि थी आहे। कराची बलोचिस्तान में बि रही, कराची सिंध खां कटे 1839 में अंग्रेज़नि पंहिंजे कंट्रोल में बि रखी ऐं 1947 में बि कराची खे कटे हिन मुल्क जो कैपिटल बणायो वियो। कराची सिंध खां कटिबी आहे, हिकु नई ॻाल्हि आहे ई कोन। हाणे बलोचिस्तान वारे इशू जो त मां ॻाल्हायो आहियां, उनजो पस मंज़र छा हो। बाक़ी जेसिताईं रहियो तालुक़ इहो 1839 में अंग्रेज़नि कराचीअ ते कब्ज़ो कयो। उनजो थोरो तारीख़ी पस मंज़र ते पहिरियों मां ॻाल्हाइण थो चाहियां, इहो जवाबु ॾियण खां अॻु में। 1839 में असल में ॻाल्हि इहा आई त 1839 में कराचीअ जो बंदर एतिरो डेवलप करे आयो, उनजी बंदर जी तिजारती अहमियत एतिरी वधी वई हुई जो अंग्रेज़नि जी नियत ख़राब थी पई त इहो बंदर असां पंहिंजे कब्ज़े में कयूं। ॿी ॻाल्हि इहा आई त कराचीअ जे बंदर जी अहमियत जे करे अंग्रेज़ हिते इंडस्ट्री लॻाइण पिया चाहिनि। पहिरियों हुननि मीरनि खां परमिशन वरिती, इजाज़त वरिती इंडस्ट्री लॻाइण जी। कुझु सनत हुननि लॻाई बि हुई। पोइ जॾहिं ॾिठो त मां तमामु वॾो फ़ाइदो थो थिए, तमामु घणी बचत थी थिए, त हुननि जी नियत ख़राब थी पई तीअं सॼी कराची बंदरगाह समेत इंडस्ट्रियल एरिया समेत सॼी कराची असां हड़प कयूं। हुननि बहानो इहो बणायो त उन्हनि जो हिकिड़ो ॿेड़ो अचे बीठो मनोड़े जे बंदर ते। पोइ हुननि इल्ज़ाम इहो हयो त असांजे ॿेड़े ते मीरनि जे माण्हुनि किले मां हिकिड़ो जेका तोप जो गोलो हलायो, इनखे बुनियाद बणायो, हुननि वटि फसाद खड़ो कयो। हुन फसाद जे नतीजे में हुननि हमलो करे कराची ते कब्ज़ो कयो। जेतोणीकि मीरनि सां हुननि जा नोवार पैक थियल आहे, मुआइदा थियल आहे, पर पोइ बि हुननि मुआइदनि जी भञकड़ी करे हुननि कराचीअ ते कब्ज़ो कयो। कराचीअ ते कब्ज़े करण खां पोइ हुननि जी नियत अञा ख़राब हुई, हुनजे करे हुननि हैदराबाद ते हमले करण जो तयारियूं कयूं। हैदराबाद हुन वक़्त सिंध जो तख़्त कहा। हैदराबाद ते हमलो माना पूरी सिंध ते हमले जे बराबरि। मीरनि हुन ॾे माण्हू मोकिलिया त तव्हांजो असां सां अमुन मुआइदा थियल आहिनि, तव्हां जंग छो था कयो असां सां, सबबु छा आहे? पोइ मीरनि ऐं अंग्रेज़नि जे विच में जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि में अंग्रेज़नि इहो मुतालबो रखियो त असां सां नए सिर मुआइदो कयो, हुन मुआइदे में कराची असांजे हवाले कयो, न त ॿी हालत में असां हमलो कंदासीं। मजबूरन उन सूरत हाल अहिड़ी हुई जो मीर अंग्रेज़नि सां, अंग्रेज़नि जी तमामु फ़ौजी ताक़त तमामु घणी मज़बूत थी, उन वटि जदीद असलो हुन सां न पिया विड़ी सघनि मीर। उनजे करे मीरनि जेका आहे सो मजबूर थी करे अंग्रेज़नि सां इहो मुआइदो कयो, उनखे कराची ॾियणी कई। 1839 में अंग्रेज़नि कराची जो कंट्रोल वरितो। हाणे असल में ॻाल्हि इहा आहे त बलोचनि बि कराचीअ जो कंट्रोल वरितो, अंग्रेज़नि जो कंट्रोल वरितो। बलोचनि बि कराची वापसि कई मियां गुलाम शाह खे। अंग्रेज़नि खे बि घणो बहुत कराची फबी कोन सघे, छो त जेके सरहदूं तारीख़ जोड़ींदी आहे न, उन्हनि सरहदुनि जा रिश्ता तारीख़ हिक ॿिए सां एतिरा ॻंढे छॾींदी आहे जो हिक ॿिए खां कटिजी अलॻि रही न सघंदी। अहिड़े नमूने सां कराचीअ जूं सरहदूं तारीख़ जोड़ियूं ऐं कराची सिंध सां अहिड़े नमूने सां पैवस्ता थियल हुई जो जॾहिं बि हुनखे अलॻि कयो वियो त सिंध बि डिस्टर्ब थी ऐं कराची बि डिस्टर्ब थी। जॾहिं अंग्रेज़नि कराचीअ जे बंदर ते कब्ज़ो कयो,
1839 में तो उन लाइ सभ खां वॾो इशू इहो हो त कराची जे बंदर ते लहंदड़ माल या कराची जे सनअत में ठहंदड़ माल सप्लाई कीअं कनि, विकिरो कीअं कनि। छो जो सप्लाई करण लाइ या विकिरो करण लाइ सभु रोड रस्ता सिंध जे इलाइक़नि मां पिया गुज़रनि। सिंध जे रोडनि उन्हनि रस्तनि खां सवाइ, उन्हनि वापारी रूट्स खां सवाइ कराची जो बंदर बेमाना, हुनजी का बि अहमियत कोन हुई। इहो इशू अंग्रेज़नि जे साम्हूं आयो, यकीनन इहो इशू बलोचनि जे साम्हूं बि आयो। छो त कराची जो बंदर ऐं कराची जी इंडस्ट्री त अंग्रेज़नि जे कब्ज़े में ही। और उन वक़्त में रेलवे लाइन कोन हुई, हाईवेज़ बि कोन हा। उन वक़्त में कम्युनिकेशन जो सभ खां अहम ज़रियो हुयो इंडस रिवर, सिंधु दरिया। सिंधु दरिया जे जेके वापारी ॿेड़ा हूंदा उहे सिंधु दरिया मां गुज़री कश्मीर ताईं अफ़गानिस्तान ताईं वेंदा। बंदर ऐं कराची जो शहर ऐं बंदर त रहियो अंग्रेज़नि जे कब्ज़े में, पर सिंधु दरिया जा सभु रूट्स मीरनि जे कंट्रोल में आहे। उन करे अंग्रेज़नि वटि ॿ ऑप्शन आहे, या त कराची मीरनि खे वापसि कनि या पूरी सिंध ते कब्ज़ो कनि। छो कराचीअ खे सिंध सां मिलाइण जा ॿई तरीक़ा हुआ, त या त कराची मीरनि खे वापसि कनि या सॼी सिंध ते कब्ज़ो कनि। में सिर्फ़ 5 सालनि जो अरसो थो गुज़रे। 1843 में सर चार्ल्स नेपियर सिंध ते हमिलो करे सिंध ते कब्ज़ो करे वरितो। ठीकु आहे। हाणे हिते इहो जीअं तारीख़ जो बहस आहे, उनजे करे इनमें जेके बि नंढियूं हल्कियूं हल्कियूं शयूं आहिनि उन्हनि जी बि वज़ाहत करणु ज़रूरी आहे, छो जो अॻिते हली इहे सवाल उभारे सघनि थियूं। फॉर एग्ज़ाम्पल इहो 1843 में सर चार्ल्स नेपियर जेको हमिलो कयो हो, उहो हमिलो हाई कमांड जी इजाज़त खां सवाइ पंहिंजी मर्ज़ीअ सां कयो। उनजे करे इहो एतिराज़ थी सघे थो त अंग्रेज़नि चयो ई कोन हो चार्ल्स नेपियर खे, हुन पाण अची कब्ज़ो कयो। असल में ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सर चार्ल्स नेपियर कराचीअ ते इन सिंध ते हमिलो कयो ऐं सिंध फतेह करण खां पोइ जेका हुन हाई कमांड खे टेलीग्राम मोकिली, तार मोकिली, उन में हुन लफ़्ज़ लिखिया आई हैव सिन्ड, मां गुनाह कयो आहे। गुनाह छा कयो आई? गुनाह इहो कयो आई त हाई कमांड जे परमिशन इंफॉर्मेशन खां सवाइ सिंध ते हमिलो कयो आई। जॾहिं हाई कमांड जा मीरनि सां अमन मुआहिदा थिया हुआ, ख़ासि तौर ते मिलिट्रीअ में विदाउट परमिशन, हाई कमांड जे परमिशन खां सवाइ, इजाज़त खां सवाइ कोई बि कमु करणु सभ खां वॾो जुर्म हूंदो आहे, नाक़ाबिले माफ़ी जुर्म हूंदो आहे आर्मी रूल में। सही थो चवां ग़लति थो चवां? उसूलन त इहो हो त चार्ल्स नेपियर खे सज़ा मिलणु खपंदी, पर हाई कमांड चार्ल्स नेपियर खे सज़ा ॾियण जे बजाए हुनखे मुबारकबादी टेलीग्राम मोकिली। इन मां इहो ज़ाहिर थो थिए पियो त हाई कमांड अॻ में ई तयारी सिंध ते हमले करण लाइ, या त चार्ल्स नेपियर खे इहा शइ जी ख़बर पइजी वई, या चार्ल्स नेपियर जो कमु कुझु वक़्ती अॻ में आसान करे विधो। मतिलबु उनखे कंहिं बि शिकिल में उहे रूट्स खपंदा हुआ जेके रूट्स कराची जे बंदरगाह लाइ अहम हुया। उन करे हू सिंध ते कब्ज़े करण लाइ ज़हनी तौर अॻ में तयारु हुआ। नतीजो इहो निकितो त सिंध ते हमले करण जे नतीजे में सर चार्ल्स नेपियर खे सज़ा ॾियण जे बजाए प्रमोशन ॾेई सॼी बॉम्बे प्रेसिडेंसी जो गवर्नर मुक़ररु कयो, रिवॉर्ड ॾिनो वियो हुनखे। इहा सिंध जी इक़्तिसादी अहमियत जी अकाशी थी करे, इहा ॻाल्हि केतिरी इंपॉर्टेंस रखे थी। ॻाल्हियूं निकिरनि थियूं त कुझु वज़ाहतूं मुंहिंजे सवाल अहिड़ा आहिनि जिन जूं वज़ाहतूं करण मां ज़रूरी थो सम्झां। तव्हांजो लेक्चर लेंथी थींदो, पर हीउ हिकिड़ो हिस्टोरिकल बहस आहे, उहो ऑन रिकॉर्ड अचणु खपे। 1843 में सिंध फतेह करण खां पोइ
चार्ल्स नेपियर खे सिंध जो पहिरियों गवर्नर मुक़ररु कयो ऐं चार्ल्स नेपियर सिंध जो तख़्तगाह हैदराबाद मां खणी कराची खणी वियो। इनम सां कराची रीजॉइन थी वई सिंध, बल्कि सिंध जो तख़्तगाह बणिजी वई। हिकु त ही जेके महाजर सूबे जी डिमांड करण वारा माण्हू आहिनि, हिकिड़ा नाहिल ऐं जाहिर आहिनि जिन खे सिंध जी तारीख़ जी ख़बर ई कोन्हे। इन में हिकिड़ो आहे महाजर तारीख़ जो चेयरमैन आहे ग़ालिबन सलीम हैदर नालो अथसि, आहे उहो आयो हिकिड़े वारे टीवीअ ते। मूंखे अफ़सोस थो थिए त उर्दू जा टीवी चैनल जाइलनि खे, ॼटनि नाहिलनि खे, जिन खे तारीख़ जी बि ख़बर न आहे, उन्हनि खे विहारे वरी उन्हनि खां जेको आहे वाहियात ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जी बुनियाद ते जेको आहे सो वेठा था मफ़रूज़ा ठाहिनि। जंहिं जाइल खे इहा बि ख़बर कोन हुई त सिंध कराचीअ खे सिंध जो तख़्तगाह 1843 में बणायो, हुन जाइल बार बार बि चयो त सिंध जो तख़्तगाह कराची 1943 में मिलायो वियो ऐं 1943 में कराची अंग्रेज़नि सिंध सां जेका आहे मिलाई हुई, न त कराची सिंध में हुई कोन। हिकिड़ा अहिड़ा जाहिल माण्हू, ही मां जेको सॼो तव्हांखे मोड़े खां वठी तारीख़ ॿुधाई, इन्हनि जाहिल माण्हुनि खे सम्झाइण लाइ ॿुधाई त सिंध कराची त सिंध जो अटूट अंगु 1839 में अंग्रेज़नि कब्ज़ो कयो। 1843 में उनखे मजबूर थी सिंध सां हुनखे मुतसिल करणो पियो, छो कराची सिंध खां अलॻि रही न पई सघे। ऐं हिन जाइल हुनखे इहो चयो त साईं 1943 में अंग्रेज़ खणी आया कर। अहिड़े क़िस्म जा माण्हू विहारियूं वेठा आहिनि। उन खां पोइ 1948 में सूब इन्हनि ई भाइरनि जी उर्दू स्पीकिंग भाइरनि जी महिरबानीअ सां, छो जो उन वक़्त में लियाकत अली ख़ान सिंध पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं जना साहिब अध मुहाजरो कराचीअ जो मेमण हो, इन्हनि ॿिन्ही भाइरनि जे महिरबानीअ सां कराचीअ खे सिंध खां कटे ऐं कैपिटल सिटी बणायो वियो पाकिस्तान जो ऐं फेडरल गवर्नमेंट जे कंट्रोल में ॾिनो वियो। इहे टे वाक़िया थिया आहिनि जिन में वक़्ती तौर कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो वियो आहे। पर हिकिड़ी शइ तय आहे, हिकिड़ी शइ इहा तय आहे त जिन भी क़ुवतुनि कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो आहे, उहे कराचीअ खे पाण रखी न सघियूं। बलोचनि खे बि कराची वापसि करणी पई। वॾे में वॾो अरसो बलोचनि कराची पाण रखी 60 साल जो अरसो। अंग्रेज़ सिर्फ़ु 5 सालनि जो अरसो रखी सघिया। 1843 में वरी हुनखे सिंध जो कैपिटल बणाइणो पियो उन्हनि कराचीअ खे। ऐं पाकिस्तान जा हुक्मरान 1948 में हुननि खे टोड़ियो ऐं 1955 में हुननि वञूं ठाहे कराचीअ खे वेस्ट पाकिस्तान प्रोविंस जे हवाले कयो। माना सिर्फ़ु 8 सालनि जो अरसो आहे जेको कराची अमली तरह अलॻि रही। हाणे वञूं जो किसो ईअं आहे जीअं अंग्रेज़नि सिंध फतेह करण खां पोइ सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसीअ में मिलाए छॾियो, बजाए इन जे जो कराची डायरेक्ट पहिरियों सिंध खे वापसि कयूं, पोइ हुनखे बॉम्बे। इहा हिकिड़ो वञूं अंग्रेज़नि जे तरफ़ां। इहे हुक्मरान अहिड़ा टैक्स इस्तेमालु कंदा आहिनि, कराची सिधी तरह सिंध खे वापसि करण जे बजाए वञूं ठाहे उन त इंतज़ामी तरह सिंध खे उन्हनि मसइलो इहो त इंतज़ामी तरह कराचीअ खे उन्हनि रूट सां ॻंढिणो हो जेके तिजारती रूट्स कराचीअ जे बंदर जो माल खणी अॻिते था वञनि पिया। ऐं इन शइ जी वज़ाहत इन मां थी थिए पई त जॾहिं 1970 में वञूं टुटो त इन्हनि हुक्मराननि जिन कराची सिंध खां कटी उन्हनि खे मजबूरनि कराची सिंध खे वापसि करणी पई, छो जो सिंध खां सवाइ कराची न पई जी सघे। उनखे ख़बर हुई त ही जेके सॼा रूट्स आहिनि हितां सप्लाई जा उहे बंदि था थी वञनि, बंदरगाह बेकार थो थिए। हाणे बि जेके क़ुवतूं कटियो त घणा न रखी न सघिया आहिनि, हाणे बि जेको अहिड़ी बेवकूफ़ी कंदो रखी न सघंदो। छो जो कराचीअ जी सॼी इंडस्ट्री,
कराची जी सॼी बंदरगाह जा समूरा रस्ता सिंध मां गुज़रनि था ऐं 1697 ऐं 1839 में ऐं 2013 में जेको अॼु हले थो सुभाणे 2014 थींदो इन में फ़र्क़ु इहो आहे 1697 या 1839 में कराची जी आबादी एॾी वॾी न हुई जेॾी अॼु कराची जी आबादी लॻभॻि 2 करोड़ आहे अंदाज़ा पौणा 2 करोड़ 2 करोड़नि जे विच में इन आबादीअ खे खाधे पीते जूं जेके सप्लाईज़ थियूं अचनि अनाज खां वठी मानीअ खां वठी भाॼियुनि ताईं जेके बि खाधे पीते जूं सॼियूं सप्लाईज़ अचनि थियूं पयूं उहे बि इन्हनि रस्तनि सां थियूं अचनि जिन रस्तनि सां बंदरगाह जो माल वञे थो जीअण मुश्किल थी वेंदो हिन आबादीअ जो ॾाढो मुश्किल थी वेंदो हिन कंडीशन में हिन सूरत हाल में कराची जो सिंध खां अलॻि कराची जो सर्वाइवल मुमकिन ई कोन्हे जेको तसवुर थो रखे उहो जाल जे दुनिया में आहे ऐं ॿी अहम शइ जेका ही नज़र अंदाज़ था कनि पिया उहा अहम शइ इहा आहे त कराची सिंध जी क़ौमी मंडी बणिजी चुकी आहे सिंध में जेका बि पैदावार थिए थी उहा कराची जी होलसेल मार्केट में थी अचे ऐं सिंध जो नंढो वापारी सॼो माल कराची जी होलसेल मार्केट मां थो खणे जंहिं ॾींहुं तव्हां इहा ग़लती कई कराचीअ खे सिंध खां कटण जी उन ॾींहुं तव्हांजी क़ौमी मंडी ईअं ख़ुश्क थी वेंदी जीअं वण जा पन सड़ी ख़ुश्क थी वेंदा आहिनि सॼी इकोनॉमी डिस्ट्रॉय थी वेंदी कराचीअ जी सॼी इंडस्ट्री अफेक्ट थी वेंदी ही माण्हू शायदि इन शइ जी अहमियत नथा सम्झनि त जेके सरहदूं तारीख़ ठाहींदी आहे उन्हनि सरहदुनि खे ट्रोण उन्हनि सरहदुनि जा रिश्ता हिक ॿिए सां अहिड़ा ॻंढे छॾींदी आहे जो उनखे ट्रोण नामुमकिन ताईं मुश्किल थी वेंदो आहे ऐं असां जेको आहे सो चऊं था इन पहलूअ ते त नवनि सूबनि ठाहिण जो जेको इशू उभरियो आहे या जेके सिंध जे तक़सीम जूं मुहाजिर सूबे जूं ॻाल्हियूं हलनि थियूं नारा लॻनि था या चिमेगोयूं थियनि थियूं इन जे पस मंज़र में कि आलमी क़ुवतुनि जा मुफ़ाद आहिनि का इंटरनेशनल एजेंडा आहे या इहो सभु कुझु मुहाजिर नफ़्सियात जो पंहिंजो करशमो आहे जेसिताईं इंटरनेशनल एजेंडा जो सवाल आहे या आलमी क़ुवतुनि जे इन्वॉल्वमेंट जो सवाल आहे हिन हिकिड़ी शइ ज़हन में रखो हमेशह त जिन बि क़ुवतुनि सिंध ते हमला कया आहिनि माज़ीअ में उहे सभु पंहिंजे वक़्त जूं आलमी क़ुवतूं अरब बि आलमी क़ुवत आहे हिंदुस्तान जा मुग़ल बि आलमी क़ुवत आहे पंहिंजे दौर जी हिकिड़ी क़ुवत आहे वॾियूं शहनशाहतूं छो त जिते माखी हूंदी आहे उते माखीअ जूं मखियूं मिड़ंदियूं ज़रूरु दुनिया में तमामु घटि मुल्क आहिनि जिन खे कुदरत ज़रई ऐं मैदनी वसीलनि सां नवाज़ियो हुजे दुनिया जा मुल्क या त ज़रई वसीलनि में शाहूकार आहिनि या वरी मैदनी वसीलनि में शाहूकार आहिनि सिंध उहो यगानो ख़ितो आहे जंहिंखे कुदरत फरावानीअ सां ज़रई वसीला बि बख़्शे छॾिया तेल गैस कोयलो ऐं मैदनी वसीलनि सां बि मालामाल करे छॾियो हाणे जॾहिं तव्हां वटि एतिरा नेचुरल रिसोर्सिस हूंदा एतिरी ज़रख़ेज़ी हूंदी
एतिरा वसीला हूंदा त ॿाहिरियूं अखियूं बि तव्हां ते अची सघनि थियूं, ॿाहिरां बि तव्हांखे ख़तरो थी सघे थो ऐं अंदरां बि तव्हांखे ख़तरो थी सघे थो। ॿई ख़तरा मौजूदु हूंदा आहिनि। इन्हनि इम्काननि खे रद्द करे न सघिबो आहे। इहो चयो थो वञे त बैन अल-अक़वामी क़ुवतुनि जा कराचीअ जे बंदरगाह में कुझु मुफ़ाद आहिनि। ॾिसो, बरतानिया हिन ख़िते ते हिकु ड्रिघे अरसे ताईं हुकूमत कई आहे। इहा बंदरगाह बरतानिया जे कंट्रोल में बि रही आहे। कराचीअ जे बंदरगाह जी छा अहमियत आहे, इन ते अंग्रेज़ अमलदारनि जूं लिखतूं बि मौजूदु हुयूं। 1839 में ख़ासि तौर ते कराचीअ जे बंदरगाह ते अंग्रेज़नि तरफ़ां कब्ज़ो करणु इहो साबित थो करे त कराचीअ जे बंदरगाह जी अंग्रेज़नि वटि कहिड़ी अहमियत हुई। कराचीअ जे बंदरगाह जी पंहिंजी इंपॉर्टेंस आहे। इहे क़ुवतूं हिते रूल करे वियूं आहिनि, उनखे बंदरगाह जी सॼी अहमियत जी ख़बर आहे ऐं असां खां वधीक अहमियत जी ख़बर आहे। पर बज़ाहिर ओपन का बि एजेंडा ऑन द रिकॉर्ड नज़र नथी अचे। हा, कुझु इशारा ज़रूर मिलनि था, कुझु इम्कान आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो। मिसाल तौर इहे इशारा था मिलनि त पाकिस्तान जी हीअ रियासत ऑफिशियली कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे पई जेके शिरकायतियूं हुजनि। हिते इहो हिन मुल्क जो वज़ीर दाख़िला चौधरी निसार इहो थो चए त 19,000 कंटेनर असले सां भरिजी कराची पोर्ट ते आया, जिन में लखनि जे तइदाद में असलो। वरी इहे ॻाल्हियूं बि साम्हूं थियूं अचनि त उहो असलो अमेरिका जो ठहियल असलो। माना सिधी या अणसिधी तरह हू इहो ॿुधाइण जी कोशिशि था कनि या साबित करण जी कोशिशि था कनि पिया त कराचीअ में जेका अनरेस्ट हले थी हुन में अमेरिकी इन्वॉल्वमेंट मौजूदु आहे। अमेरिकी इन्वॉल्वमेंट मौजूदु आहे माना बरतानवी इन्वॉल्वमेंट मौजूदु आहे। इहे ॿई क़ुवतूं हिक ॿिए सां मुतसिल आहिनि। उन खां पोइ चौधरी निसार पाण बासे थो पियो त कराचीअ जे अंदरि मुआज़ रिपब्लिकन आर्मी बि आहे ऐं सिर्फ़ु चौधरी निसार नथो बासे, पर स्टेट पाण थी बासे। छो जो स्टेट जा जेतिरा बि इदारा आहिनि, वज़ीर दाख़िला, DG रेंजर्स, जो DG रेंजर्स आर्मीअ जे अंदरि मेजर जनरल जो उहिदो रखंदो आहे। माना आर्मीअ जो मेजर जनरल हुकूमत जो जेका आहे वज़ीर दाख़िला ऐं हिन मुल्क जो अदालतूं सभु गॾिजी इहा ॻाल्हि थियूं कनि। माना पूरी स्टेट इहा ॻाल्हि तस्लीम थी करे पई त हिते अमेरिका जो असलो आयो आहे। हिते रिपब्लिकन आर्मी बि आहे, मुहाजिर रिपब्लिकन आर्मी बि आहे। हिते जेको आहे सो अमेरिकी इन्वॉल्वमेंट जा चांसिस आहिनि ऐं इहो असलो जेको आयो आहे मुहाजिर रिपब्लिकन आर्मी में विरहायो वियो आहे। हाणे एॾी वॾी दावा करण जे बावजूदि रियासत जा इदारा पाण, मिलिट्री जा माण्हू, हुकूमत जा माण्हू, अदालतुनि जा माण्हू मफ़लूज छो आहिनि? एक्शन करण में मफ़लूज छो आहिनि? न कंहिं रिपब्लिकन आर्मीअ जे माण्हूअ खे ज़ाहिर कयो अथऊं त असां गिरफ़्तार कयो आहे, लधो आहे, हा वाक़ई आर्मी आहे। नई 19,000 कंटेनर खुर्द-बुर्द करण वारे कंहिं माण्हू ते को केस दाख़िल कयो अथऊं। छा कि आलमी क़ुवतूं उन्हनि खे मफ़लूज कयूं वेठियूं आहिनि? छा कुझु हिकिड़ा इम्कान आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त कराचीअ जे अंदरि कुझु अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेके खुलम खुला मुहाजिर सूबे जी ॻाल्हि बि कनि थियूं ऐं मुहाजिर सूबे जा नक्शा बि ठाहिनि थियूं। हिकिड़ी मुहाजिर राब्ता काउंसिल आहे,
ॿी मुहाजर सूबा तारीख़। इन खां अलावा मुहाजर ई नंढियूं तंज़ीम मुहाजर तारीख़ बि मुहाजर सूबे जी हामी आहे। ऐं तव्हांजे जेको MQM हक़ीक़ी आहे उहा बि जेको आहे सो मुहाजर क़ौमियत जी ॻाल्हि कंदी आहे। इहे सभु जेको आहे सो सिधी या सी तरह कराची जी अलहदगीअ जी हिमायत करण वारियूं तंज़ीमूं आहिनि, पर ही ओपन कनि थियूं। मुहाजर सूबे तारीख़ जे तरफ़ां कुझु नक्शा बि आया आहिनि। रिपब्लिकन आर्मी जी कंहिंसां एफिलिएशन आहे, हुनजो वजूद आहे या न आहे, पर सरकारी सतह ते चयो थो वञे त आहे। इहा ॻाल्हि वाज़िह आहे त जिन नक्शा ॾिना आहिनि उन्हनि इहो नारो बि हयो आहे त मुहाजर सूबा दो वरना मुहाजर रियासत बनाएंगे। मुहाजर रियासत बनाएंगे त माना मुहाजर लिबरेशन आर्मी बि आहे, तॾहिं मुहाजर रियासत बनाएंगे। ऐं ॿी क़ाबिल गौर ॻाल्हि जेका आहे नक्शनि जे अंदरि उहा इहा आहे त तव्हां नक्शा ग़ालिबन ॾिठा ज़रूरु हूंदा, सभिनी ॾिठा आहिनि। ॿ नक्शा मुंहिंजे साम्हूं आया। हिकिड़ो त मुहाजर सूबा तारीख़ जो नक्शो जंहिंमें लकीर ॾेई सिंध खे अधु अधु विरायो अथईं, साउथ सिंध खे मुहाजर प्रोविंस करार ॾिनो अथऊं। किथे साउथ सिंध प्रोविंस लिखियो अथऊं, किथे मुहाजर प्रोविंस लिखियो अथऊं। ॿियो हिकिड़ो नक्शो आहे जंहिंमें थोरो इंगणो इंगण नक्शो ठाहियो अथऊं। जेको मुहाजर सूबा तारीख़ जो नक्शो आहे उनमें उन्हनि कराची डिवीजन, हैदराबाद डिवीजन, मीरपुर ख़ासि डिवीजन ते मुश्तमिल मुहाजर सूबो ॾेखारियो आहे। हाणे हैदराबाद डिवीजन में कराची डिवीजन थी कराची सिटीअ ताईं महदूद, पर हैदराबाद डिवीजन में जामशोरो ज़िलो बि आहे, दादू ज़िलो बि आहे, हैदराबाद ज़िलो बि आहे, बदीन ज़िलो बि आहे, ठट्टो ज़िलो बि आहे, नवाबशाह शायदि न आहे, अञा होॾे आहे। मुंहिंजो थी सघे थो कैलकुलेशन ग़लति हुजे किथे। ऐं उन खां पोइ जेको मीरपुर ख़ासि डिवीजन आहे उनमें मीरपुर ख़ासि ज़िलो बि आहे, उमरकोट ज़िलो बि आहे, थरपारकर ज़िलो बि आहे, सांगड़ ज़िलो बि आहे। माने सॼो इलाइक़ो मुहाजर सूबो था ॾेखारनि। जेको ॿियो नक्शो आहे उनमें बदीन, ठट्टो हैदराबाद डिवीजन में हैदराबाद जो पंहिंजो ज़िलो, बदीन जो ज़िलो, ठट्टे जो ज़िलो, ऐं मीरपुर ख़ासि मां उमरकोट, थरपारकर, मीरपुर ख़ासि जो ज़िलो सिर्फ़ु सांगड़ खे छॾियो अथऊं, उन जे हिते नवाबशाह कयो अथऊं। इहो इलाइक़ो मिलाए ॿियो नक्शो ठाहियो आहे। मजमूई तौर ॿई नक्शा साउथ सिंध खे कवर था कनि, बदीन, ठट्टो, थरपारकर ऐं उमरकोट, मीरपुर ख़ासि, हैदराबाद सॼो इलाइक़ो कराची खां वठी। ऐं इन्हनि ॿिन्ही नक्शनि जूं सरहदूं इंडिया सां मिलनि थियूं। हुन में त राजस्थान ऐं गुजरात ॿिन्ही सां थियूं मिलनि, जेको जंहिंमें डिवीजन जी डिवीजन ॾिनी वई आहे, ऐं ॿिए नक्शे में राजस्थान सां थियूं मिलनि। हाणे जेकॾहिं इन में का इंटरनेशनल एजेंडा मौजूदु आहे इन नक्शनि जे पोयां, त पोइ हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झी छॾियो त इन में सिर्फ़ु आलमी क़ुवतूं मुलविस न आहिनि, पर पाड़ेसरी क़ुवतूं बि मुलविस। उन खां सवाइ इहे नक्शा, इहे सरहदूं नथियूं मिली सघनि। ऐं पोइ इहा ॻाल्हि बि पक सम्झो त इहो मुहाजर प्रोविंस न आहे, मुहाजर स्टेट आहे। छो उनखे सिंध जा कम्युनिकेशन रूट्स बि न खपनि, तिजारती रस्ता बि न खपनि, पोइ उहे इंडिया जे मार्फत के नवां रूट्स क्रिएट कंदा।
नवां तिजारती मरकज़ जुड़ंदा, नवां रस्तनि जी तलाश थींदी। पोइ हिन जे पस मंज़र में तमामु घणो कुझु आहे जंहिंजी फिलफोर अॻकथी नथी करे सघिजे। फ़िलहाल त इहो हिकिड़ो मफ़रूज़ो आहे, हिनखे मुसद्दिक़ा शइ न सम्झो वञे, पर जेकॾहिं इहो मफ़रूज़ो दुरुस्त आहे त इंतिहाई संगीन सूरत हाल ज़रूरु आहे। ऐं मां तव्हांखे इहो चयो त जॾहिं फिरावानीअ सां कुदरत ज़रखेज़ वसीला ॾींदी आहे त ख़तरा ॿाहिरों बि ईंदा आहिनि, ख़तरा अंदरों बि ईंदा आहिनि। मां इन जे करे इहे ॻाल्हियूं थो कयां त सिंध जो नौजवान ख़ुशफ़हमी में न रहे, ज़हनी तौर कंहिं बि वर्स्ट सूरत हाल जे लाइ ज़हनी तौर तयारु रहे, इम्कान रखी सघजनि था। छो त जॾहिं कुदरत तव्हांखे फरावानीअ सां ज़रखेज़ वसीलनि सां नवाज़ींदी आहे त उन्हनि ज़रखेज़ वसीलनि मां लाभ हासिल करण सां गॾु उन्हनि जे तहफ़ुज़ करण जी बि ज़रूरत पवंदी आहे, उन्हनि जी हिफ़ाज़त करण जी बि ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं का बि क़ौम पंहिंजे वसीलनि जे तहफ़ुज़ ऐं हिफ़ाज़त करण जे अहिल न आहे त उहे वसीला उन खां खसिजी बि वेंदा आहिनि। इहो बि ज़हन में रखणु खपे। कुझु बि आहे, इंटरनल एजेंट आहे या एक्सटर्नल एजेंट आहे, ॿिनी सूरत हालनि में पंहिंजे धरती ऐं पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजे सरहदुनि जो तहफ़ुज़ तव्हांखे पाण खे करणो आहे, ॿियो कोई अचे कोन कंदो। इहा शइ पंहिंजे ज़हननि में रखी छॾियो। ऐं इहा शइ बि पंहिंजे ज़हननि में रखी छॾियो त क़ुर शरीफ़ में वाज़िह लफ़्ज़नि में इहो चयल आहे, वाज़िह लफ़्ज़नि में, त जेका क़ौम पंहिंजी मदद पाण न कंदी आहे ख़ुदा बि उनजी क़िस्मत न बदिलाईंदो। उहे क़ौमूं जेके कमज़ोर, निस्त, निबल, नाअहल, पंहिंजो तहफ़ुज़ न करे सघनि, उन्हनि जी मदद ख़ुदा बि कोन कंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तय आहे, हिकिड़ी ॻाल्हि इहा तय आहे ही जेके मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न आहे, इन मीरपुर ख़ास ऐं हैदराबाद डिवीज़न में कराची छॾे करे उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी लखनि में हूंदी, किरोड़नि में न हूंदी, ऐं सिंधी आबादी किरोड़नि में। जेकॾहिं किरोड़नि जी आबादीअ खां लखनि जी आबादीअ वारा माण्हू पंहिंजा इलाइक़ा खसी वञनि, पंहिंजा वसीला खसी वञनि ऐं उहे पंहिंजे इलाइक़नि ऐं पंहिंजे वसीलनि खे न बचाए सघनि, न उन्हनि जो तहफ़ुज़ करे सघनि, त पोइ सम्झो त तव्हां वटि पंहिंजे वसीलनि, पंहिंजे इलाइक़नि जो को बि क़दुरु कोन्हे। ऐं जेके क़ौमूं पंहिंजे वसीलनि इलाइक़नि जो क़दुरु न कंदियूं आहिनि, तारीख़ उन्हनि खे थोॾे रद्द करे छॾींदी आहे। छो तारीख़ ॾाढी बेरहम आहे। जेके पंहिंजे तहफ़ुज़ जी सलाहियत न रखंदियूं आहिनि, तारीख़ उन्हनि खां जीअण जो हक़ खसे वठंदी आहे। ऐं अहिड़नि क़ौमुनि खे अहिड़ी सज़ा मिलणु खपे जेके पंहिंजे सरहदुनि खे न बचाए सघनि, जेके पंहिंजे वसीलनि ऐं जाग्राफ़ी हदुनि जो तहफ़ुज़ न करे सघनि, उन्हनि खे उन्हनि हदुनि में रहण ऐं वसीलनि खे इस्तेमालु करण जो हक़ बि कोन्हे। ऐं तारीख़ इहो खसींदी जेकॾहिं असां कंहिं बि क़िस्म जी का कोताही या नाअहली कईसीं। उनजे करे हर ख़राब सूरत लाइ, उहा सूरत हाल लाइ ज़हनी तौर तयारु। सामईन नवां दिलशाद भुट्टे सीनियर जो लेक्चर ॿुधो, उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हिन लेक्चर मुतलिक़ अव्हां जेकॾहिं का राय ॾियणु चाहियो
त असांजी ईमेल rvos@london.com ते मोकिले सघो था। ऐं हिन प्रोग्राम जी तवसुत सां असां सिंध जे अहल कलम दोस्तनि खे गुज़ारिश कंदासूं त ॾाह जा 10 प्रोग्राम लाइ अवां असां सां राब्ते में अचो। सिंध में शौरी इनकलाब ऐं सुजागी लाइ असां सां बांह ॿेली थियो ऐं पंहिंजे इल्म ऐं शऊर सां सिंधी क़ौम में सुजागी जो कारण बणिजो। सामीन प्रोग्राम जी पुॼाणीअ ते इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन